प्रियालो भरसां यूनियन काउंसिल पीर मंगियो जे देह फलवाहण में वाकई ॻोठ फुल में 65 लख रुपये जे पाणी फराहम करण वारे स्कीम जेका पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट खैरपुर जी निगरानी में हुई मुकमल थियण बदिरां रोलड़े जो शिकार बणिजी वई आहे। हीअ स्कीम इलाइक़े वासियुनि खे साफ़ पाणी फराहम करण लाइ तयारु कई वई हुई, पर नाक़स मनसूबाबंदी ऐं लापरवाही जे करे कमु मुकमल न थी सघियो। मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त केतिरनि ई महीननि खां कमु मुकमल तौर ते बंदि आहे, जंहिं करे इलाइक़े में पाणी जी खोट संगीन मसइलो बणिजी वई आहे। मुटाणनि मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते स्कीम खे मुकमल तौर ते इलाइक़े वासियुनि लाइ पाणी फराहम कयो वञे। हुननि लाॻापियल इख़्तियारनि खां सवाल कयो आहे त अवामी फ़ाइदनि वारे हिन अहम मनसूबे खे छो नज़रअंदाज़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।